कश्मीर डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब रजिस्टर्ड कश्मीर जे इलेक्शन 2026 डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब कश्मीर जे साल 2026 जे इलेक्शन शफ़ाफ़ ऐं जमहूरी तरीक़े सां थी गुज़री, जंहिंमें मेंबरनि वॾी तादाद में शिरकत करे पंहिंजो हक़ वोट इस्तेमालु कयो। नतीजनि मूजिब हेठियां उम्मीदवारनि पंहिंजे उहिदे ते कामयाब करार ॾिना विया। चेयरमैन मोहम्मद शरीफ कोच, सदर लाल दीन कोसो, सीनियर नायब सदर मोहम्मद अली जतोई, नायब सदर ब्यूरख लंजवाणी, जनरल सेक्रेटरी जाहिद खालिक सोलंकी, जॉइंट सेक्रेटरी इख्तियार अली सोलंकी, प्रेस सेक्रेटरी अमानत अली नसीरानी, खजानची लक्ष्य कुमार लुंड, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मलक बरकत अली, ऑफिस सेक्रेटरी अविनाश कुमार एग्जीक्यूटिव कमेटी में चूंडिया विया। डॉक्टर सुभाष कुमार लुंड, उफ़क़ बशीर चन्ना, मोहम्मद जमा सोलंकी, काइमुद्दीन कलवण ऐं अब्दुल शकूर सुंगरो ही इलेक्शन प्रेस क्लब जे सहाफ़ती सरगर्मियुनि में नई रूह फोकण जो सबबु बणियो आहे, जो त नवनि चूंडियल उहिदेदारनि खे उमेद ज़ाहिर कई पई वञे त हू ज़िले जे सहाफ़ती बिरादरी मसइलनि जी नुमाइंदगी ईमानदारी सां कंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।